जी नाज़रीन, आम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जे अंदरि बेगारी वारे इलाइक़े रहावासी औरत जानिब अली चाचड़ बाज़ियाब थी घर पहुतो आहे। नाज़रीन, आम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। ॿ ॾींहं अॻु नामालूम हथियारबंदनि हथां नापरकोट जे कचे में अगवा थियल औरत जानिब अली चाचड़ बाज़ियाब थी घर पहुतो आहे। वारसनि पारां मूवी जी बाज़ियाबी लाइ शाम जो नापरकोट जे कचे में क़ुरान पाक घुमायो वियो। तंहिंखां पोइ ॾोहारनि मूवी खे गड़ी ते वो थाणे वेझो छॾे ॾिनो। गड़ी ते वो पुलिस मूवी के साण करे वारसनि वटि पहुती। जी नाज़रीन, आम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। ॿ ॾींहं अॻु नापरकोट थाणे जी हद मां अगवा थियल औरत जानिब अली चाचड़ बाज़ियाब थी घर पहुतो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।